बाबत खबर शामिल कंदासीं अवांखे अपडेट कंदासीं। सुल्तानकोट वेझो रोड हादसो पेश आयो आहे। मोटरसाइकिल धिके सां टकराइजी वई आहे। रोड हादसे बाबत अवांखे अपडेट कयूं पिया। सुल्तानकोट वेझो रोड हादसो पेश आयो आहे। क़ौमी शाहराह ते ही रोड हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल मदरसे जी दीवार सां टकराइजी वई आहे। औरत समेत 3 ॼणा फौत थी विया आहिनि। नाज़रीन ॿुधायूं पिया अवांखे सुल्तानकोट मां ख़बर ॾियूं पिया, जिथे अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो आहे। मोटरसाइकिल धिके सां टकराइजी वई आहे, जंहिं सबबि औरत समेत 3 ॼणा फौत थी विया आहिनि। लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सुल्तानकोट मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सुल्तानकोट भरिसां क़ौमी शाहराह रोड ते अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे, जंहिं में नौजवान तारिक चांडियो पंहिंजे अमड़ खे शिकारपुर खां दवा वठी ॻोठु अतुल चांडियो वापसि वञी रहियो हो त दोस्त चाक वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल कंट्रोल मां निकिरी वञी स्कूल जे भित में लॻी, जंहिं में ॻोठ जे मौज़ूदु शख़्सियत बिलावल चांडियो जो नौजवान पुटु तारिक चांडियो, घरवारी ऐं भाइटु नूर खान चांडियो, वलद शफ़ी मोहन चांडियो थॾे ते फौत थी विया। फौतनि जे लाशनि खे सिविल अस्पताल सुल्तानकोट मां ज़रूरी कार्रवाई बाद एम्बुलेंस ऐं डॉक्टरनि ज़रिए ॻोठु पहुचण ते ॻोठ में वारसनि में कराम अची वियो। जी मानू, ठीकु आहे। इसरार चांडियो, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, इसरार चांडियो असांखे रोड हादसे बाबति तफ़सील ॾिना आहिनि।